अभी मौजूदा सिंध की जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेको ॿोॾि जो मामिलो आहे, हींअर सिंध में हद खां वधीक जेके आहिनि उहे जानवर, माण्हू, माल, फसल सभु कुझु लुड़ी वियो आहे। ईअं सम्झो त सिंधी माण्हुनि जो जेको अलाह ताला आहे उहो तबाह थी वियो आहे, थी वियो आहे। तव्हां हिन जे बारे में छा चवंदव? अॼु तव्हां हिते इंटरनेशनल कम्युनिटी खे तव्हां प्रेज़ेंट कयो पिया। बिल्कुलु अदा, मुंहिंजो नालो रूही कलोड़ो आहे ऐं मां भी वर्ल्ड सिंधी कांग्रेस सां लाॻापियल आहियां। अॼु मां हिते ऑपरेशन नेशनल जेका ऑपरेशन नेशन उन जी गॾियल प्लेटफॉर्म ते सिंध जी मौजूदा सूरत हाल ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि। ऐं जेको हालतूं असांखे हिते मीडिया जे ज़रिए पुॼनि थियूं पियूं, ख़बरूं जेको अचनि थियूं पियूं पंहिंजे घरनि मां, उहा ॾाढियूं ॾुखियूं आहिनि, तमामु गनती जोगी हालत आहे। ऐं धरती वासियुनि जी ऐं सिंध अॻे ई ऑलरेडी सूरन में एतिरी हुई कि हाणे त सफ़ा नाक़ाबिले बर्दाश्त जेका हालतुनि ज़िंदगी बल्कि मुकमल मफ़लूज करे छॾी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में असल वेड़ तॾहिं शुरू थींदी जॾहिं पाणी सुकी वेंदो, लही वेंदो, उन खां पोइ माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उहो ॿीहर नॉर्मल हालात जी तरफ़ असांखे मोटी अचण लाइ जेका कमु करणा पवंदा उहो घणा ॾुखिया हूंदा। असां सभु लाइ जेका वॾो इम्तिहान हूंदो त मारड़नि खे ॿीहर कीअं ज़िंदगी जे रस्ते ते बिहारिजे ऐं उहो पंहिंजी गुज़र बसर जेका आहे शख़्सी आज़ादी सां गॾु पंहिंजी महिनत सां कमाई करे पंहिंजा ॿार बचड़ा जेके आहिनि उहो पाले सघनि। रिलीफ जो कमु कोई मतिलबु इन में शक कोन्हे, तमामु वॾो हो, पर उन जी रिहैब जो कमु इन खां बि वधीक ॾुखियो हूंदो। असां लाइ अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त जेका बि ॿाहिरि मुल्कनि मां जेका इमदाद वञे थी पई न, हींअर असांखे ख़बरूं मिलनि थियूं पियूं, असां राब्ते में आहियूं मुसलसल कैंपनि सां बि, इमदादी जेको टीमूं आहिनि उन्हनि सां बि असां मुकमल राब्ते में आहियूं। त उन ख़बरनि जे हवाले सां चवणु चाहींदसि त उहो जेका न मुस्तहिक माण्हुनि वटि नथी पुॼे पई। मुस्तहिक माण्हू जेका आहिनि उहे अञा बि रुलनि था पिया, सूरनि में वेठा आहिनि, बुख ते आहिनि, बीमार ॿारड़ा मरनि था पिया। 6000 मायूं पेट सां हुयूं, उन्हनि जा ॿार जेके जाईंदा उहो त थ्रू आउट अहिड़ी इन्फेक्शन सां मुक़ाबिलो न करे सघंदा। कमज़ोर औरतूं आहिनि जेको खाधे पीते जा बिना उहो कीअं उन कम खे निभाईंदियूं। इहा वॾी ॾुखी सूरत हाल आहे। असां बि कोशिशि कयूं था पिया जीअं बि जेतिरो बि थी सघे असां पंहिंजो इमदाद जो जेको कमु जारी रखूं था पिया ऐं अञा रहंदो। ऐं 4 करोड़ आवाम जेका आहिनि उते रुलनि था पिया, उन्हनि जे लाइ तमामु घणो असांखे वक़्तु बि लॻंदो, तमामु घणी महिनत बि लॻंदी, तमामु घणा असांखे ज़राए बि खपंदा। त असां हिते हिन में ॿाहिरि जे मुल्कनि जे प्लेटफॉर्मनि ते बीह करे इन्हनि मुल्कनि सां इहा दरख़्वास्त कयूं था पिया, जेका बि इमदाद हेॾां वञे थी पई इन्हनि जो बि इहो कमु आहे त इहो उते ॾिसनि त उन्हनि माण्हुनि वटि उहा इमदाद पुॼे थी या उहो किथे किथे उहो वञनि था पिया, ट्रक जा ट्रक ग़ाइब था थी वञनि, ॻोठनि में पुॼनि नथा ऐं माण्हू अञा बि तकलीफ़ जी हालतुनि में रहनि था। तमामु तकलीफ़ दे ॻाल्हि असां लाइ इहा बि आहे। पर मां चवणु चाहींदसि त सिंध वासियो तव्हां अकेला न आहियो। असां ॿाहिरि मुल्कनि में रहूं ज़रूरु था, पर असांजी दिलि तव्हां सां गॾु धड़के थी पई। असां तव्हांजी मदद लाइ जेका बि असां सां पुॼंदो असां उहा कंदा रहंदासीं ऐं तव्हांजी सभिनी जी हिमतनि खे सलाम आहे। इन अज़ाब मां पाण निकिरी वेंदासीं ऐं जल्द उहा ॾींहुं ईंदो त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे सुठे सुठे घरनि में वरी शिफ्ट थींदो। असां पंहिंजियूं कोशिशूं जारी रखंदासीं।